ड्रेनेज ठाहे ॾे असांखे, जेको सो पांधीवा में पाणी नथो वञे, हुतां वारो पाणी बि हाणे हेॾां पियो अचे। साईं एजाज शाह जे कोट खां बि पाणी हाणे हेॾां पियो अचे। ऐं जेको सो हाणे पाणी जेको हेल साल असांजो ॿई बच्चा नंढा ॿार सभु ॿुॾंदा, नुक़सानु थींदो। महिरबानी बेड़ी वारियूं सभु बेड़ियुनि ते चढ़े ईंदा आहियूं, पोइ बेड़ियूं कल्टी थींदियूं आहिनि। गवर्नमेंट ॾींदी आहे ना उहे अचनि था पैसा खणी वेंदा आहिनि। बारिश करूं था त असां एतिरो एतिरो पाणी थींदो आहे हिते, ऐं असां बेड़ियुनि में वेंदा आहियूं। भाड़ो वठंदा आहिनि 50-50 टीटी हिकिड़ो माण्हू। हा, ॿारनि जा वठंदा आहिनि। तू ॿुधा मां केतिरो पाणी हूंदो आहे तव्हांखे? एतिरो एतिरो हूंदो आहे। पोइ तव्हीं कीअं निकिरंदा आहियो घर खां ॿाहिरि? असीं घर ई वेठा हुजे ॿाहिरि कोन निकिरंदा आहियूं। केॾा वञूं, गरीब माण्हू आहियूं, रोडनि ते निकिरो था, ग़रीबनि जी केरु ॿुधे कोन थो। जेको वॾा वॾा माण्हू आहिनि उन्हनि जा घर पका आहिनि, उते रोड बि आयो आहे, असां हेॾा पाणी में ॿुॾूं पिया, असांजी केरु ग़रीबनि जी ॿुधे कोन थो। हाणे बसि वेठा आहियूं, ॿियो छा करूं। अच्छा, पहिरीं जेके बरसाति पए उते को नुक़सान जाली नुक़सान थियो, 2 छोकिरा हिते गुज़ारियो आहे। हिकिड़ी लेडीज़ डिलीवरी केस में हुनखे कुल्हे ते खणी रोड ते बेड़ी ज़रिए फोम वारी बेड़ी असीं पाण हथ खां ठाहींदा आहियूं, हुन ते खणी रोड ताईं पहुचाई। असीं हिन वक़्तु ट्रांसपोर्ट टाउन में मौजूदु आहियूं, पर असांजो असुलु जेको मक़सदु आहे टुंडो मोहम्मद खान शहर सिटी में जेके रहंदड़ माण्हू अॼु बि ताईं एज़ाब जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। जी हर साल जेकी बरसाति अचे थी, जंहिंमें बिरचाई टाउन, ट्रांसपोर्ट टाउन, अहमद शाह कॉलोनी 1, 2, 3, 4 ऐं उन खां अलावा करीमाबाद, सचलाबाद, खालिद सिटी, घुमराणी पाड़ो, करीमाबाद प्लस कॉलोनी, सोनपारी, मुश्तरा कॉलोनी, शौकत कॉलोनी, जेके सिटी जा रवासी आहिनि, जेके हिते वॾी एज़ाबी ज़िंदगी गुज़ारीनि था, पर हर साल ॿुॾनि था। हिते माण्हू पंहिंजी हथनि जी बेड़ियूं ठाहे था, जेके मटिनि था, पर उन खां पोइ बि जेका गवर्नमेंट तरफ़ां ना ज़िले इंतिज़ामिया ना चूंडियल नुमाइंदा को नोटिस वठनि था। हिते जेके माण्हू रहनि था उहे प्लाटिंग जे थ्रू हिननि हिते घर ठाहिराया आहिनि। हिते पैसा ॾेई पंहिंजा प्लाट वरिता आहिनि, पंहिंजा घर ठाहिराइनि, पर ड्रेनेज जो सिस्टम अञा ताईं को बि हिते कोन थी सघियो आहे, ना का गवर्नमेंट इक़दाम करे सघी आहे। जॾहिं बरसाति हुते पवनि थियूं, हिते जेकी अॻु में बरसाति पई हुई उन में 2 नंढड़ा मासूम ॿार जेके गुज़ारे विया हुआ, हिकिड़ी पोड़ी गुज़ारे वई, ऐं जेके उहे लाश जेके नेता जेके आहिनि उहे वरी तकलीफ़ुनि सां हिते गॾिया हुआ। या अहमद शाह कॉलोनी 3 में जेको क़ब्रिस्तान आहे, उहो ठाकुरनि जो क़ब्रिस्तान, उन में जेका पाणी में लाश हिननि माण्हुनि जेके आहिनि उहे दफ़न कया आहिनि। ऐं हिन कॉलोनी में जॾहिं हेतिरो पाणी हो, जॾहिं बेड़ी हली पई, तॾहिं बेड़ी में औरत कोन तकलीफ़ हुई हुनखे, त उनखे 4 माण्हुनि जेका ख़तरनि ज़ेरे माना खणी अस्पताल पहुचायो, त उन्हनि जो आवाज़ु उथाइण आहे, छो ही माण्हू तव्हांखे ॾिसण में नथा अचनि, ही आवाम तव्हांखे ॾिसण में नथी अचे, तव्हां हिननि जे वोटनि ते असेंबलियुनि में वेठा आहियो, हिननि जे जेके आहे तव्हां जीअण छो नथा ॾियो। हेॾी जदीद टेक्नोलॉजी दुनिया में माण्हू पहुची विया आहिनि, चंडनि ते माण्हू वञी पहुता आहिनि, असांजा माण्हू अञा गुज़ारीनि पिया। हिते गंदगी किचिरो सिटी जे अंदरि तव्हांखे असां बार बार निशानियूं कयूं आहिनि, ॾेखारियूं आहिनि तव्हांखे, गुलशन फैलगाची हर पाड़े में गंदगी, मच्छरनि जो आज़ाद। हीअ तव्हांखे ॾिसो हिते कहिड़ो गंदो पाणी लॻो पियो आहे। हिते मच्छर जो जेको मलेरिया बीमारी, हेपाटाइटिस सी जेकी आहे उहा जनम पई वठे, हिते माण्हू तड़पी तड़पी मरनि पिया, तॾहिं बि इंसान में ख़ामोश आहे। हिते स्प्रे जेका माण्हुनि जे मुंहं ते हयो वञे थो, पर माण्हुनि खे जेको आहे हिते स्प्रे घरनि खां हणण तयारु कोन। उहे स्प्रे ईअं मटाईंदा आहिनि जो 100 जी स्पीड में गाॾी छूं ईं करे वञे पई। पर तव्हां स्प्रे घर घर हाणे सुकून सां पुॼायो, इन गंदगी खे साफ़ु करियो, मच्छरनि जो आज़ाब किथे। पोइ तव्हीं किथे घर हूंदा आहियो? घर हूंदा आहियूं, ना ॿाहिरि निकिरंदा आहियूं, पोइ सामान सभु पलटिजी वेंदो आहे। हा, पोइ हाणे तूं छा थो चईं, माना ही गवर्नमेंट तव्हांखे ठाराए ॾे छा? ठाराए ॾे न, रोड घर नलका ॿिया नालियूं ॿियूं सभु ठाराए ॾे न। बेड़ी वारियूं सभु बेड़ियुनि ते चढ़े ईंदा आहियूं, पोइ बेड़ियूं कल्टी थींदियूं आहिनि। गवर्नमेंट ॾींदी आहे, तव्हीं पाण ठाहींदा आहियो? ना उहे अचनि था पैसा खणी वेंदा आहिनि। हा, फॉर्म खणंदा। तूं ॾेखार बरसाति में कीअं भला छा थींदो आहे हिते? असां ॿाहिरि नथा निकिरूं, असांखे जाम ॾुखाई थींदी आहे बरसातनि में, ऐं महिरबानी करे असांखे ही रोड ठाराए ॾियो, ऐं असांखे गटर ऐं नाले लाइ असां गुज़ारिश करूं था त असांखे एतिरो एतिरो पाणी थींदो आहे हिते, ऐं असां बेड़ियुनि में वेंदा आहियूं। भाड़ो वठंदा आहिनि 50-50 टीटी हिकिड़ो माण्हू। हा, ॿारनि जा वठंदा आहिनि? हला तूं ॻाल्हाए। तूं ॿुधा मां केतिरो पाणी हूंदो आहे तव्हांखे? एतिरो एतिरो हूंदो आहे। पोइ तव्हीं कीअं निकिरंदा आहियो घर खां ॿाहिरि? असीं घर ई वेठा हुजे ॿाहिरि कोन निकिरंदा आहियूं। अच्छा, पोइ तव्हीं छा थी चईं, माना ही पाणी तूं गटाए ॾिन छा बरसाति में? असांखे पाणी रोड ठाराए ॾियो, गटर ठाराए ॾियो, नलका ॿियो लॻाए ॾियो असांखे। चलो ठीकु है। केॾा वञूं, गरीब माण्हू आहियूं, रोडनि ते निकिरो था, ग़रीबनि जी केरु ॿुधे कोन थो।
जेको वॾा वॾा माण्हू आहिनि उन्हनि जा घर पका आहिनि, उते रोड बि आयो आहे, असां हेॾा पाणी में ॿुॾूं पिया, असांजी केरु ग़रीबनि जी ॿुधे कोन थो। हाणे बसि वेठा आहियूं, ॿियो छा करूं। अच्छा, पहिरीं जेके बरसातूं पयूं हुते को नुक़सान जाली को नुक़सान थियो, 2 छोकिरा हिते गुज़ारियो आहे, हिकिड़ी लेडीज़ डिलीवरी केस में हुनखे कुल्हे ते खणी रोड ते ॿेड़ी ज़रिए फोम वारी ॿेड़ी असीं पाण हथ खां ठाहींदा आहियूं, पोइ हुन ते खणी रोड ताईं पहुचाई। ॿार असांजा मासूम ॿार आहे, घरनि खां ॿाहिरि ई कोन था निकिरनि। हाणे बरसातूं अची वञे, असां लाइ आज़ाब थी वियो वॾो। हिते जेको बि इलेक्शन वारा अचनि था, मिठा मिठा ॻाल्हाए वोट खणी हलिया वञनि था, वाइदा वचन करनि था, वापसी मुंहुं बि कोन था ॾेई करे बंगले ते वञूं, बाबा हा हा तव्हांजे सुभाणे रोड थी वेंदो, हा हा तव्हांजे सुभाणे न परी रोड थी वेंदो। बसि मिड़े अजरगू बजरगू पाए, टोपियूं वोपियूं पाए पंहिंजे घरनि में वेठा आहिनि। हू पंहिंजे एसी में DC के पखा बि हलनि पिया, एसी पंहिंजा उन जा कमरा रूम लॻा पिया आहिनि। असां ग़रीब मिसकिन माण्हू 24 कलाक हिते त असां वटि लाइट बि कोन्हे, 24 कलाक हुते लाइटनि में वेठा आहिनि। बसि उहो ख़ुशि आहे, हुननि खे ॿियो छा खपे, ग़रीबनि जी केरु ॿुधंदो ई कोन न। 73 जो कामरेड ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो ऐं जेको सो एजाज शाह ऐं जुम्मन क़ैर असांखे धिको ॾींदो हुते। साईं एजाज शाह खे चऊं था महिरबानी करे असांखे ही रोड ठाहे ॾियो। ही हेतिरा वोटर सभु मूंखे अॼु फिरी आया आहिनि, जेको सो ही सभु चवनि था त मीर तूं साईं एजाज शाह खे चओ त ही रोड ठाहे ॾे ऐं गटर सिस्टम ड्रेनेज ठाहे ॾे असांखे, जेको सो पांधीवा में पाणी नथो वञे, हुतां वारो पाणी बि हाणे हेॾां पियो अचे। साईं एजाज शाह जे कोर्ट खां बि पाणी हाणे हेॾां पियो अचे ऐं जेको सो हाणे पाणी जेको हेल साल असांजे ही बच्चा नंढा ॿार सभु ॿुॾंदा, नुक़सानु थींदो। महिरबानी करे असांखे रोड जेको सो ठाहे ॾियो। हितां जेको छॾे आयो सनम भुट्टे खां वठी शाही सेंटर में, शाही सेंटर खां वठी करीमाबाद में असांखे मिलाए ॾियो ऐं ड्रेनेज बि गॾु गॾु ठाहे ॾियो ऐं सब्जी मंडी वारो रोड खंडर थियो पियो आहे। महिरबानी करे असांखे ठाहे ॾियो ऐं ही वोटर सभु असांजा जेके आहिनि सभु इहो कंदा। आईंदे इलेक्शन में जे तव्हां न ठाहींदा वाइदा जेके कया त ही जेको सो कोन पब्लिक वोट पाण खे कान ॾिनी। साईं एजाज शाह महिरबानी करे तव्हां ठाहे ॾियो।